हैदराबाद में सिंधी सकाफ़ती रंगनि ऐं हथरादू हुनर खे उजागर करण लाइ तरवीज सिंध हुनर कंपनी सटको तरफ़ां सिंध जी सकाफ़त सियाहत ऐं नवादरात खाते जे सहकार सां 3 ॾींहंनि वारो हुनरमंद मेलो 2 ॾींहं में जारी रहियो। मेले जे ॿिए ॾियार ते हैदराबाद जे शहरियुनि हुनरमंदनि मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सिंधी टोपी, भर्त, लुंगी, रिली ऐं मोन जे दड़े जे ठिकर जे थांवनि समेत ॿियनि शयुनि जे स्टॉलनि ते माण्हुनि जा हुजूम लॻल रहिया। म्यूज़ियम जे सकाफ़ती ॻोठ में हयल मेले में सकाफ़ती रक़्स पिणु पेश कयो वियो, जंहिं दौरान शमलीस तमामु घणो लुत्फ़ माणियो। सकाफ़ती हुनर वारो मेलो लॻल आहे। हीउ हिकिड़ो असांजी सिंध जी औरतुनि लाइ ख़ासि तौर ते ॻोठाणियूं जेके असांजूं औरतूं आहिनि उन्हनि लाइ हीउ ॾाढो फ़ाइदेमंद आहे। छो जो असांजूं ॻोठाणियूं औरतूं, छो जो मां पाण हिकु ॻोठ सां तालुक़ु रखां थी, हू सॼो ॾींहुं पंहिंजो घर जे कमकार खां फ्री थी पोइ रिलियूं ठाहींदियूं आहिनि, सॻियूं ठाहींदियूं आहिनि, भर्त भरींदियूं आहिनि, कढ़ाई कंदियूं आहिनि, गज ठाहींदियूं आहिनि, टोपियूं ठाहींदियूं आहिनि ऐं उन्हनि जो उहो हुनर अगरि हीउ हिते अॼु हिन हुनर जेको मेलो सकाफ़ती मेलो आहे उन में अगरि उते ईंदो स्टाइलनि ते आयो आहे त हुनजी ख़ुशीअ जो अंदाज़ो ई कोन्हे केॾी हुजे त हुनजी महिनत हिकिड़ी रंग लाहे थी। प्रोजेक्ट पिया हलनि हुन में असां माइयुनि जेके आहिनि ॻोठाणे लेवल जूं उन्हनि खे असां सिखिया ॾींदा आहियूं। हीउ स्टॉल जेको लॻायो आहे इहो वरी असां हुननि खे प्रमोट करण लाइ लॻायो आहे। असांजे जेके बि हिते आइटम्स रखिया विया आहिनि उहे सभु असांजी जेकी मायूं आहिनि हुननि जूं आहिनि शयूं ठहियल। ऐं इहे जेके मेलो लॻल आहे इन जो मां सम्झां थी बेसिकली इन जो मक़सदु इहो आहे त असां उन ॻोठाणे लेवल खे प्रमोट करे अॻिते आणियूं। असांजो कमु इहो हूंदो आहे जेके ॻोठाणी औरतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे मतिलबु असीं हुनर सेखारींदा आहियूं ताकी पंहिंजे पेरनि ते बीह सघनि ऐं माना हू अणपढ़ियल हूंदियूं आहिनि वीचारियूं, उन्हनि खे ॿियो को चारो बि न हूंदो आहे त बिज़नेस कीअं कनि या छा। ऐं असां पंहिंजो ही स्टॉल बि हयो आहे अॼु। इहे सभु आया आहिनि पंहिंजे ॻोठनि में खणी पंहिंजो हुनर जेके तमामु घणो सुठो कमु कनि था। पहिरीं दफ़ा हिननि खे मौक़ो मिलियो आहे। इहा आउं सम्झां थी तमामु सुठो हिकिड़ो आहे, हिनखे हिकिड़ो मौक़ो मिलियो की एसि ताईं अचनि पंहिंजो जेके हुनर एतिरो परे परे ॻोठनि में कच्छ खां आयल आहिनि, कोहिस्तान खां आयल आहिनि, थर खां आयल आहिनि की उनजो हुनर हिते अची नुमाइश में रखनि। ऐं हिन जो हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो की हिननि खे हिकिड़ी एक्सेस मिली वेंदी, ॿियो नंबर ते हिन जो कॉन्टेक्ट्स ठही वेंदा। ख़ासि तौर औरतूं जी घणी शिरकत आहे, सॼे शहर जा माण्हू हिते अचनि वञनि पिया ऐं जेको असांजो मक़सदु आहे हिन मेले में हिननि औरतुनि खे हिते वठी अचणु, उन्हनि जे पंहिंजे हथ जो जेको कमु आहे उनजी नुमाइंदगी कराइणु त माण्हू अचनि ॾिसनि ऐं उनजा मार्केट सां लिंक थियनि। हीअ घर में त वेही कमु कनि थियूं, घर में ॻोठ में सेल थिए थी पर हुननि खे ओॾो मुनाफ़ो नथो ॾिनो वञे। मेले में किताबनि जी स्टॉल समेत खाधनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, दुल्हन ऐं शनान समेत सकाफ़ती रक़्स पिणु जारी रहियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk